नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त टिंडोजन मोहम्मद मां खबर ॾींदा हलूं त ॻोठ करम अली लग़ारी जे रहिवासण बيوھ ڌريا خاتون ऐं सन्दस पुट हैदर दलवाणी एवान صحافت टिंडोजन मोहम्मद अची दायो त ॻोठ में असांजी ज़रई ज़मीन 13 एकड़ 9 गुंठा ज़मीन जेका मरहूम सुल्तान दलवाणी जे नाले सां मुकम्मल खातो थियल आहे। सुल्तान दलवाणी माई धरيا خاتون जो मुड़ुस ऐं अली हैदर जो पीउ आहे जेको काफ़ी वक्त अॻु गुज़ारे वियो। उते जा बासर वॾेरा जेके बनी जो पाणी नथा ॾियनि, बासर वॾेरनि असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां पाणी जी शेयर लिस्ट ठाराई पर उन ते अमल न थियो। केतिरनि सालनि खां ज़मीन आबाद न करे सघिया आहियूं। हिननि चयो त असां फोती खातो चेंज कयो थे जंहिं लाइ तपेदार शौकत ख़ासकेली असां खां 1.5 लख वरितो। पैसा वठी बासर जी वगार वहंदे हितां बदली कराए हलियो वियो। पैसा बि खाई वियो। असां ग़रीबनि जी केर बि नथो ॿुधे। हिननि वसवारनि वज़ीर आज़म इमरान खान, वज़ीर आला सिंध ऐं हाई कोर्ट हैदराबाद खे अपील कई आहे त इंसाफ करे ज़मीन जो पाणी वठी ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।